रहमत लिल आलमीन अची चुको। सुभान अल्लाह। हे लफ्ज़ थोरो समझो, हे लफ्ज़ थोरो गौर सां समाज फरमाए। अर्ज़ इहा त उन जॾहिं शैतान को बुझो छा थियो आहे जे मां हिननि को गुनाह कराईंदुसि, हिननि को बाण में वेड़ाईंदुसि, हिननि को अहिड़ा गुनाह कराया जो हिननि खे बख़्शजण जो कोई भी ज़रियो न हो। पर अॼु उहो नबी अची वियो आहे। हे कहिड़ा बि गंदा थी वेंदा न बारगाह इलाही में हथ खणंदा। ओ मुंहिंजा मालिका, हिननि जे असांजे आइबनि न ॾिस, असांजे नबीअ जो वास्तो वो अल्लाह ताला हिनन के आइबन के थोड़े नबी जो सदको हिन सा पर्ची सुभान अल्लाह तो बते करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुन्नत आज के अल्लाह ताला पंहिंजे मुक़द्दर में नबी जो मीलाद लिखी छॾियो आहे। सुभान अल्लाह। ॾाढा ॾाढा मस्त थी थोरो वॾा बेहद शुक्र गुजार आहियूं गोठ गुलाम सिनबर जी साईं उन जे ई साले सवाब नबी सही जे मीलाद जो सवाब उन जे अबे सही। हां आमीन। दादा थोरो चुप करे बे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इहो हिकड़ो लफ्ज याद कयो, केडी न भली गाल आ। सुभान अल्लाह। वाह हुआ असा अग में बुधंदा हसे त यार असा अबे सही जी खैरात कया बिल्कुल। हाणे सही गाल है त यो नबी जे मीलाद जो सवाब मुझे अबे सही के ॾाढा सुभान अल्लाह त सुभान अल्लाह। ये जेके भी तमा दोस्त बैठा हो हेडे मोडे तवज्जो सा बुधो। ये मुझे रहबर कामिल लजपाल साहिकड़े ॾियारे वेठा से त बाबा सही मुर्शिदन करीमन फरमायो त बाबा सा रुठल रब असा परचाए न सगंदा से। असा इन जे करे इमामन पाक जो न्याज कंदा हूं या मुझे मुर्शिद दस्तगीर जी यारी कंदा हूं या नबी सही जो मीलाद कंदा हूं तो को तवा असा जे विच में ए मिठड़े रब जे विच में इयो बा जामिन मदीने वारो साईं हुंदो आ त तो असा जा भी कम तो असा जे अबे अम्मा जा भी कम थी वेंदा। सुभान अल्लाह। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बड़ा मर फकीरो तमा असा जामिन मदीने मीलाद मदीने वाले साईं जो त यो मीलाद जो सवाब असा जे अबे के मन कई पासा मन होडो रब भी राजी हेडो रसूल भी राजी। सुभान अल्लाह। हथ मथे करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह वाह। जे जो सुपारशी मदीने वारो साईं होजे जे जे दिल ठरे वो सुभान अल्लाह चवे। सुभान अल्लाह। थोरो मस्त थी सुभान अल्लाह। तमा असा इन गाल जे करे त रोंदा अल्लाह करे असा अल्लाह ही अल्लाह जो रसूल असा सा राजी थी पवे। वो राजी थियो त पो समझे दुनिया भी भली कब्र भी भली। सुभान अल्लाह। ये आए करे कोनी। सुभान अल्लाह। ॾाढा सुभान अल्लाह त चो। सुभान अल्लाह। तमा असा नबी सही जो मीलाद इन जे करे हे नंढड़न जिन दोस्तन ए कयो आ मोहम्मद बख्शमार मोहम्मद मिठल हाजी वसी वेराम साईं आई हाजी अल्लाह रखियो। हाँ साईं रखियो हलो साईं रखियो तभी सही आ। सुभान अल्लाह ॾाढा सुभान अल्लाह। इन नबी सही जे मीलाद जो सवाब तवा असा जे अजीजन के भी साईं गुलाम हुसैन साईं सोने जे रूह के बखीदा। ॾाढा सुभान अल्लाह त चो। सुभान अल्लाह। महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेडी मल महबूब जी विलादत बा सादत थे पई त डी भी रोए पियो रात भी रोए पई। सुभान अल्लाह। ये कदे बुधो अथवा वाह मुझा करीम मन नबी सही सा सिर्फ तो असा प्यार न नबी सही सा वण भी प्यार कंदा जानवर भी प्यार कंदा पानी भी प्यार कंदो आ पत्थर भी प्यार कंदा हथ मथे करे सुभान अल्लाह जो। सुभान अल्लाह। वाह मुझा करीम तुझे करीमियत कुर्बान वजा। महबूब करीम कायनात जे सरदार एकड़ी ने हैदर करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशाई नबी से गड्या पिया वजन। महबूबन करीमन फरमाए ओ अली ओ यो जबल जे मथो जो अच्छो पत्थर आ यो दिसे तो आओ या रसूल पान फरमाए त जरे मां अम्मा जे बदन में दोस्त यो पत्थर मां नबी ते सलात पढ़ंदो। सुभान अल्लाह।
मां अल्लाह जो नबी अज भी इनके सुजानी दो आया मां तो तवा को मुझा ठकरा दे वारो तवा जो इन बारन फकीरन जे गोत में वेही सलात पढ़ो या प्रिय जी लाल ते खुश जो पक्क समझ जो त नबी सही जगह अम्मा जे बदन में सुजाने सके तो पांजे गुंबद खिजरा मो भी नौकरन के सुजाने सके आड़े आड़े मस्त थी तो सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या महबूब करीम जी विलादत भई थे त दी भी रोए पियो ऐं रात भी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला उन्हनि को पुछो छो तारो हेॾे अर्ज़ कयूं त इन जे करे तारो त ॾींहुं थो चवे त मुस्तफ़ा ॾींहं में अचे मां शान वारो थिया रात थी चवे नबी सही रात में अचे त मां रात शान वारी थिया ॾाढा ॾाढा मस्त थी थोरो ॾाढा सुभान अल्लाह त चओ अल्लाह ताला फरमायो त ॾींहं रात रो न मुंहिंजो पिरी उहा जो सभिनी खे राज़ी कंदो कुर्बान वजा करीम जे कदमन तो उनन जे खाक तो असा जेड़ा कई कमी ना इन जे दर ते पलंदा अल्लाह जे इज्जत जो कसो है वो करीम घराणो जो तो असा जेड़ा के छो जो नबी सही फरमाता वल्लाह योती अन कासिम रब दी दो मा मुस्तफा विरहाई दो आया सुभान अल्लाह तो असा जेड़ा कई उन ते दर ते पलंदा उनन नबी पाक के असा जी जरूरत काने असा के नबी जी जरूरत सुभान अल्लाह ॾाढा सुभान अल्लाह त चओ बस मीलाद में नबी सैयद जे मीलाद में या दस्तगीर जे यारीअ में दुआ घुरंदा कयो त अल्लाह ताला इन जे दर जो वफादार कुतुब बना आमीन त चओ थोरो वॾे आवाज़ आमीन हेदे मोरे ने आयो महबूब करीम कायनात जे सरदार जे पाक फुटीअ जो टाइम थियो बस कुछ डी होयो कुछ रात नबी सैयद जी आमद थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह त सुभान अल्लाह डी भी राजी रात भी राजी ज़बान जे के आए वो गल है सुभान अल्लाह रात भी राजी वाह मुस्तफा तुझे अज तारमा तरियो दी भी चए पे त रात भी चवे भी तू भी भला चाहो अज तारमा बेड़ो तरियो मुझा मिठा तुझे करे सुभान अल्लाह जो को दिल सा चाहे अच्छे से नाच दो न जो भी बेड़ो नबी जो सदगो तारे दे जा चलो अज तारमा बेड़ो तरियो चलो अल्लाह से तो जो भी नालो नात खानन में लिखी छदे अज तारमा बेड़ो तरियो तुझे मिठा गम दर्द वारो भरियो मोजा मिठा तुझे करे तो ठिकरा दे वारो नबी से जो आयो था सजा दुख ही लई विया ॾाढा सुभान अल्लाह त चओ इते एकड़ी रिवायत पेश कया थोरो होर सा समाज फरमायो अर्जी या त जने नबी सैयद जी आमन थी ना त पेरियो पेरियो शैतान जो तख्त ऊंधो थी वनी किरियो ॾाढा सुभान अल्लाह त चओ जेके काबे में 360 फुट हुया उहे फाको नहीं ऊंधा थी वनी किरिया सुभान अल्लाह जिनजी दिल ठरे थी सुभान अल्लाह त चवे हेदे मोरे ने आयो महबूब करीम कायनात जे सरदार जा आशिको उहे जेडी वाला बुत ऊंधा थी वनी किरिया उन जे वात मो आवाज पियो चे त जे आखिर ज़मान नबी जो इंतजार हो वो नबी सही दुनिया ते अची चुको है सुभान अल्लाह त चओ इते एकड़ी या पॉइंट पेश कया थोरो गौर सा समात फरमाए दिल जो दरवाजो खोले वियो हेरे मोरे ने आयो पेरियो पेरियो शैतान जो तख्त ऊंधो थी गिरी पियो ज़बान कोने वे सुभान अल्लाह
आहे त पोइ नबीअ जे ख़ातिर शायदीअ में आणियो सॼी त तव्हांजे ज़बान जा नबी साईं जो सदको तव्हां असांजा दुख लही वञनि पहिरियों पहिरियों शैतान जो तख़्त वञी ऊंधो थी ज़बान सां चओ कंहिंजे अचण सां नबी साईं जे चओ नबी साईं जे अचण सां कंहिंजे अचण सां थोरो ज़बान सां चओ नबी साईं जे अचण सां हिननि जो तख़्त हेॾे मोॾे निहारियो जेॾी महिल हुन जो तख़्त ऊंधो थी किरियो किताब लिखंदा अची शैतान पंहिंजे मुंहं मथे में धूड़ विधी अरे अॼु घोड़ाड़े मुंहिंजी हड़ वई अॼु मुंहिंजो हड़ वई ॻाल्हि सम्झ में अची वई पर फ़कीरो के नबीअ जे अचण सां किन जी क़िस्मत ठही पई किन जी हड़ वई हथ मथे करे किन जी क़िस्मत ज़बान सां किन जी क़िस्मत इहा ॻाल्हि हीअ ज़बानी नथो कया इहा वॾनि वॾनि मुफ़सरनि पंहिंजे किताबनि में आंदी आहे जॾहिं नबी साईं जी आमद थी त शैतान जो तख़्त वञी ऊंधो थियो अची रड़ियूं कई अॼु मुंहिंजी हड़ वई मां मरी वियुसि अॼु मुंहिंजी का शइ न बची त सभई उन जा नंढा नंढा शागिर्द अची गॾु थिया ॾाढा सुभान अल्लाह जो ॿुधाई उन खां पुछो उस्ताद ख़ैर तो आहे जे ख़ैर कहिड़ो आहे अॼु मुंहिंजी हड़ वई छा चई छा चई इल्म वारा वेठा उहे बि ॻाल्हायो अॼु नबीअ जे अचण सां हड़ वई अॼो के टाइम में बि इहो अथव अलाए थकिजी पियो अॼो के टाइम में भी जीअं चंड शायद सही जीअं चंड पीए थो तीअं किन जी हड़ वई सुभान अल्लाह थकिजी पियो यार जी जवान हड़ ठही आहे क़िस्मत ठही आहे उहे छो न खिलंदा ॾाढा मस्त थी थो वञे नबीअ जे अचण सां किन जी हड़ वई किन जी क़िस्मत ठही पई हेॾे मोॾे निहारियो हीअ जो चंड बीहंदो आहे रबियुल अव्वल जो किन जी वरी उहे बि वेचारा उन्हनि जे ॼण मुंहं ते 12 वॼी वेंदा ऐं पीरीअ जे नौकरनि जा घर सावा हथ मथे करे नबीअ जे नौकरनि जा घर हेॾे कोन्हे पर फ़कीरो पीरीअ जा नौकर कोन चवंदा यार हे तॾहिं साओ थियो आहे जो हिनखे फिलाणे वक़्त जे वलीअ जी दुआ आहे हिनखे कलंदर शहबाद जी दुआ आहे हिनखे रोज़े धड़ीअ जी दुआ आहे हिनखे भेटाईअ जी दुआ आहे हिनखे मखदूम पिरालवीअ जी दुआ आहे इहे चवंदा हू न ऐं जंहिंखे नबीअ जी दुआ हुजे रड़ करे सुभान नबीअ जी दुआ हुजे उहो छो न साओ थींदो जॾहिं नबीअ पाक जो रबियुल अव्वल जो चंड बीहंदो आहे त सुनिल जा घर सावा नबीअ जे दुआ सां उन्हनि जा बच्चा बि सावा उन्हनि जा नस्ल बि सावा जेका वेचारा आहिनि ई सुकल त उन्हनि जो दुख कहिड़ो कयो ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह हेॾे मेरे निहारियो नबीअ पाक जे अचण सां किन जी हड़ वई किन जी क़िस्मत ठही पई सुभान अल्लाह के लफ्ज़ ॿुधण जहिड़ो आहे दिलनि में फीड मज़ाक या मश्किरीअ जो न आहे रसूलुल्लाह जे मिंबर ते वेठा जेॾी महिल जो शैतान वठी दाहूं कयूं नंढा नंढा शैतान गॾु थिया लानती छा थियो अथई तूं त घरनि जा घर विञाए छॾिया तबाहियूं ॾेई छॾियई वेढ़ाई घर भाउ खां जुदा कराए छॾी माइट मिट खां जुदा कराए छॾी दोस्त खां बेज़ार करे छॾी तूं फ़ाहिशी अननि ते माण्हुनि खे वठी वए तूं तो जहिड़ो लानती दुनिया में न थींदो जे जहिड़ो मां लानती आहियां वरी हिननि जे लाइ ओड़ो करीम रहमत लिल आलमीन अची चुको सुभान अल्लाह हे लफ्ज़ थोरो समझो हे लफ्ज़ थोरो गौर सां समाज फरमायो अर्ज़ इहा त उन जॾहिं शैतान खां पुछो छा थियो आहे जे मां हिननि खां गुनाह कराईंदुसि हिननि खां बाण में वेड़ाईंदुसि हिननि खां अहिड़ा गुनाह कराया जो हिननि खे बख़्शजण जो कोई बि ज़रियो न हो पर अॼु उहो नबी अची वियो आहे हे कहिड़ा बि गंदा थी वेंदा न बारगाह इलाहीअ में हथ खणंदा ओ मुंहिंजा मालिक हिननि जे असांजे आइबनि ॾिस असांजे नबीअ जे वास्ते अल्लाह ताला हिननि जे आइबनि खे
रही नबी जो सको ही रसा पर्ची तो बते करे सुभान अल्लाह ये लगाते तो वजह का नारे सुभान नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर नारे विलायत सरकार की आमद दीदार की आमद फकी की आमद मदनी की आमद हुजूर की आमद नूर की आमद सुभान अल्लाह नारे भेज दस्तगीर जो नारो इन्हें बोले यार महबूबे सुबानी को तो मेरा बानी सैयद रामू जो मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी सबनी वलियन जो सरदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां तो तवा गुबजा जेजा रोजे धणी जेड़ा मुरीद हो जा सुभान अल्लाह फिरता ये जेड़ा मुरीद हो जा सुभान अल्लाह अजो के बद वक्त न मञो तक छाती पे लाल कलंदर शहबाज जेड़ा मुरीद हो जा हवा पीर सही बादशाह जो लेख को न बदो जा छत्र धणी जी मो के उन्हें तकरीर बुधायो पाण फरमाए वासा दस्तगीर जे दरजा नौकर आयो आई जेको वे असा जो मुरीद अग में 11 कुल पड़ी दस्तगीर जे दरबार में रोजानो पेश कयो सुभान अल्लाह हाथ मथे करे सुभान अल्लाह इने बोले ने हरियो यो भेज जी माना है पुजो सुभान अल्लाह बात वाके बुधा छड़िया हजरत रोजे धड़िया जो को नारो आ भेज पागारा यो सियासी नारो ना है यो रूहानी नारो आ यो बदमा ना चीज होजे तो नखे चीज बढ़ाए बेकार होजे तो नखे कारगर बनाए बद वक्त होजे तो नखे वक्त वारो बनाए यो मुर्शिद के एकड़ो सदा सुभान अल्लाह दादा मस्त थी थे नारे मिला तेरे बड़े नारे मिला इने बोले यार सुभान अल्लाह जदे हजरत रोजे धड़िया जे दरबार दे वेदा तो भेज पागारा लगंदो ये आहे कने कोन हथ मथे करे गलायो तो ये आहे भेज पागारा मना ओ सही पागारा सही वसु बस पागारा सही मने वठी दे मुस्तफा जो बच्चो वाला नबी जो इमाम हुसैन जे खानदान मवा सुभान अल्लाह हुसैन करो बदे आवाज अरे हजरत रोजे धड़िया जे मुरीद ने वजो हजरत मखदूम मोहम्मद कासिम मशहूरी शरीफ सुभान अल्लाह पीर सैयद जा मुरीद है उते वंजबो तो ते लगंदो भेज मशहूरन वाला साईं छा लगंदो भेज मशहूरन करो बदे आवाज भेज मशहूरन साईं ज़बान कोने वचा भेज मशहूरन वाला साईं मशहूरन वारो साईं पीर सही बादशाह जो मुरीद आ तेरे बोले ने हरियो हे त वरी पुराणो नारो आ भेज भेटाई कर मुल्क मिठाई सुभान अल्लाह नारे करे सुभान अल्लाह लगे तो बात तो पानी पानी दो सुभान अल्लाह भेज भेटाई मुल्क मिठाई ज़बान साथ चाहो सुभान अल्लाह भेज भेटाई कर मुल्क मिठाई यो तो वरी पुराणो नारो आ सुभान अल्लाह ओ तोड़ी भेटाई हुजे तोड़ी रोजे धड़ी हुजे तोड़ी मशहूरी शरीफार हुजे दस्तगीर त वरी सबनी जो मुर्शिद आ सुभान अल्लाह इहो याद करे छड़ियो इया वडे में वडी असा जे खैरपुर में इया कादरी सिलसिले कादरी मन छाई जेके पढ़ियल लिखियल उहे समझी वेंदा जेके के खबर ना है उहे भी सिखी छड़ियो कादरी मन दस्तगीर जो सुभान अल्लाह या कादरी सिलसिले जी दरगाह है पीर सही बादशाह जी कादरी सिलसिले कादरी मन दस्तगीर जा दरजा नौकरा सुभान अल्लाह रण करे सुभान अल्लाह भी दस्तगीर जो मुरीद हजरत रोजे धड़ी भी दस्तगीर जो मुरीद हक बाहू भी दस्तगीर जो मुरीद सज्जल सरमस्त भी दस्तगीर जो मुरीद बाबा सही मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह भी दस्तगीर सुभान अल्लाह असा सुनने जे आडो भेज पागारा लगंदो तभी नौकर उठरंदा सुभान अल्लाह वो वरी बरे
कोई वरी मरे मरण वारे के मारींदा क्यों डरण वारे के ठारींदा क्यों ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह असां इन जे करे छो जो हज़रत रोज़े धड़ी रहमतुल्लाह अलैह न हुजे हा त असां जे पूरे सिंध में सुन्नियत न हुजे हा याद करे छॾियो हर ज़िले में हर डिवीज़न में हर यूसीअ में जे ॻोठ में ॾिसंदो त रोज़े धड़ीअ जो फ़ैज़ अॼु बि आहे सुभान अल्लाह ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह थोरो थोरो मस्त थी वञे सुभान अल्लाह तो तव्हां को मुंहिंजा दस्तगीर जे नौकर जो इहो कमाल आहे त मालिक जो कमाल छा सुभान अल्लाह ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह महबूबे सुबानी कुतुब रब्बानी सैयदना मुंहिंजो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी हिकिड़े ॾियारे पाण भला हिकिड़ो वाक़ियो यादि अची वियो उहो ॿुधाए छॾियां सुभान अल्लाह रड़ करे सुभान सुभान अल्लाह हजरत शेख सुलेमान तोसीवी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढा सुभान अल्लाह त चयो मशहूर पीर पठान सां सुभान अल्लाह सम्झ में ॻाल्हि अचेव थी सुभान अल्लाह हजरत शेख सुलेमान तोसीवी रहमतुल्लाह अलैह जे दरबार ते उर्सो छा हुयो उर्सो छा हुयो उर्सो अमां तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधाए छॾियां हर बुज़ुर्ग जो उर्सो साल में हिकु दफ़ो थींदो आहे सुभान अल्लाह इहो वाहिद महबूबे सुबानी कुतुब रब्बानिया जो उर्सो यारीअ जे सूरत में हर शहर में थींदो आहे हर डिवीज़न में थींदो आहे हर ज़िले में थींदो आहे हर घर में थींदो आहे मुंहिंजे मुर्शिद दस्तगीर जो यारीअ जे सूरत में हर घर में मुंहिंजे मुर्शिद जी यारी थींदी सुभान अल्लाह ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह त सुभान अल्लाह सच ॿुधायो दिलि ठरेव थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हेॾे मोॾे निहारियो उन हज़रत शेख सुलेमान तोसीवी रहमतुल्लाह अलैह जा मुरीद साईं जे दरबार ते अचनि पिया काॾे पिया अचनि दरबार जेॾी महिल दरबार ते अचनि पिया त हज़रत शेख सुलेमान तोसीवी रहमतुल्लाह अलैह जा मुरीद ईअं तमामु टोला हेॾो मुर्शिद जे दरबार ते था वञो अॼु बख़्शिजण था वञो अचनि पिया किताब लिखंदा त हिकिड़ो अला हीअ जेका डबल दरिया छो थो ॾे अॻोड़े बि तोखे मां रोकियो ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह इन लाउड रखो मूवी जा शौकीन थोरो हीअ साइड हां हेॾे मोॾे निहारियो जेॾी महिल हज़रत शेख सुलेमान तोसीवी रहमतुल्लाह अलैह जा मुरीद अचनि पिया त हिकिड़ो रस्ते में दस्तगीर जो मुरीद मिले ओ फिलाना असां वञूं था मुर्शिद जे दरबार ते हलंदे कि यार छो न हलंदो त वक़्त जे वलीअ ॾे न हलबो त ॿियो काॾे वेंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह के वरी माण्हू झलींदा यार ॻाल्हि ॿुधो फिलाणे पीर जे तकरीर में न वेंदा कयो फिलाणे जे तकरीर में न वेंदा छो न वञो जे मतिलबु फिरी न वञी जे तुंहिंजो पीर एॾो कमज़ोर आहे तॾहिं थो झले रड़ करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿुधाए छॾिया जेको दस्तगीर जा नौकरो मुरीद जेको बि आहे भले सभिनी वलीअ जे दरबारुनि ते वञे छो जो वलीअ जे दर जा नौकरो मुर्शिद कामिल आहे जबल पंहिंजी चांहि छॾे वेंदो मुरीद न जी हुन जा कदम कोन छॾे ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह बातो तव्हां को ॿुधां हेॾे मोॾे निहारियो भले रोज़े धड़ीअ जे मुरीदनि खे तव्हां चेक करायो भले ॿियनि पीर जे दरवाज़े ते वञो पर रोज़े धड़ी त रोज़े धड़ी आहे न सुभान अल्लाह पंहिंजो मुर्शिद त कोन विसरंदो न कॾहिं विसरंदो न साईं चओ न न साईं थोरो ज़बान सां न साईं हर कंहिंखे पंहिंजा मुर्शिद मिठा आहिनि बाक़ी भले वक़्त जे वलीअ ॾे छो न वञे उन्हनि जे लाइ दुआ ज़रूरु घुराए पर हेॾे मोॾे निहारियो इहो यादि करे छॾियो त जेको बि मुरीद जंहिंजो थींदो आहे न ॿियनि बुज़ुर्गनि ॾे तव्हां वेंदो तव्हांखे दुआ कंदा तव्हांजी क़िस्मत ठा पर यादि रखी छॾियो फैज़ पंहिंजो मुर्शिद ॾींदो आहे सुभान अल्लाह ॾाढा रड़ करे सुभान सुभान अल्लाह अल्लाह फैज़ ॿियो न ॾींदो फैज़ ॿियो जेको जंहिंजो मुरीद हूंदो इन जे करे नबी सही फरमायो मन तशब्बह बिक़ौमिही फहुव मिनहुम जेको जंहिंसां निस्बत जेको जंहिंसां तालुकात रखंदो उहो क़यामत जे ॾियारे में उन जे ज़रिए नबीअ वटि पुॼंदो सुभान अल्लाह ॾाढा रड़ करे सुभान सुभान अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह
वो हजरत शेख सुलेमान तौसीवी तो चवे उन जो उर्स पाक दरगाह ते हले पियो उन जा मुरीद जो अचर पिया हिकड़े शख्स रस्ते में मेरे अदा हले तो असा जो मुर्शिद अदा छो न हलंदो हलो भला गडिया अचन पिया उन्हनि चयो त असा जो हजरत शेख सुलेमान तौसीवी हेडे कमाल वारो आ हेतरे मर्तबे वारो आ उन जगह तारीफ कंदा कंदा ये सामो दरबार नजर आई जेके उतो रस्ते तो वर्तियो आया उन फकीर चयो त सही तवा पाजे मुर्शिद जी एतरी तारीफ कया मुखो भी तो पूछो ना तू के जो मुरीद आ सुभान अल्लाह नाडिया नाडिया मस्त थी सुभान अल्लाह तू के जो मुरीद आ हेरे बोले ने हारो उन चयो त तवा के खबर आ मा उन पीर जे पीर दस्तगीर जो नौकर आया उन जो मुरीद आया जे जो सबनी वली जे गर्दन ते कदबा सुभान अल्लाह मते करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हेरे बोले ने हारो त उन मुरीदन चयो हेरे हेरे गाल बुधो हेरे असा जे मुर्शिद ते दस्तगीर जो कदम न थई असा जो मुर्शिद ही पाण वडे कमाल वारो आ वडे पावर वारो आ बस जेडी मल ई लफ्ज चई आबा ता जी मर्जी बाकी दस्तगीर सोने ये फरमायो त मुजो कदम वलियन ते आ मुजो कदम वलियन ते ज़बान जेके आहे वो गाना वलियन ते मुजो कदम वलियन ते हेरे बोले रे जेडी मल जो साईं हजरत शेख सुलेमान तौसीवी रहमतुल्लाह अलैह जे दरबार में ये दाखिल था किताब लिखंदा साईं वेठो तकरीर पियो करे तकरीर कंदे कंदे उठी बीह रहा आना फरमाए मुरीदो हेदे मोने न्यारियो मुझे मुरीदन में बदबख्त मुरीद भी आहिन मानो को रड़ निकली अरे हे चुप त कयो साईं छा तो चवे यार साईं तो फरमाए तो मुझे मुरीदन में बदबख्त मुरीद भी आहिन सबनी जो तवज्जो थियो साईं छा तो चवे मुरीद हो जनो बदबख्त पो मुरीद न हो जे भलो त हजरत शेख सुलेमान तौसीवी रहमतुल्लाह अलैह जो ऐलान कयो तो वो दस्तगीर जो मुरीद उठी भी रहे ओ साईं असा नाक के सा कोलो थोरो गाल के खोलियो सही खोलियो असा के समझ में अचे पाण फरमायो ताबा मुजा मुरीद थी मुखे चवन था त इन जे गर्दन ते दस्तगीर जो कदम नाहे अरे जे करे दस्तगीर जो कदम नाहे त बाबा छामे वलिया सुभान अल्लाह हथ मथे करे सुभान सुभान अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह दस्तगीर सोड़े ऐलान फरमायो तो मुझो कदम सबनी वलिया जे गर्दन ते आ ओ जे करे मुझे गर्दन ते नाहे त मा छामे वलिया मुजी विलायत के सलब था करा मुजी विलायत था खसरा ता मुजा मुरीद थी मुखे वली न था समझो बस छेरी मल जो चयो त उन मुरीदन खणी कंद हेठ कयो पाण फरमाए मा तवा के बुधाए छड्या त मुझे गर्दन ते दस्तगीर जो कदम आहे 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 सुभान अल्लाह मते करे सुभान सुभान अल्लाह अल्लाह वाह दस्तगीर जा नौकरो याद करे छडियो सब पिया पीर आहिनि हे गौसल आज़म दस्तगीर उन्हनि सभिनी जो सरदार आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेके भी कादरी सिलसिले जे दरगाह है तवा के खबर ना है हजरत ये पीर सही बादशाह मुरीदन मखदूम मोहम्मद इस्माइल बिरालवी जा नक्शबंदी सिलसिले जो वक्त जो मर्दे कलंदर हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल बिराले वाले के मियां मोहम्मद पक्का सही साइती में रहंदो चई त सही मां महबूब जो बच्चो मुखे पाजो फैज दे त मां मुरीदन में वनी विराया पाण मखदूम मोहम्मद इस्माइल बिराले वाले फरमायो अबा जेको नक्शबंदी सिलसिले जो फैज हो मां तोखे नहीं छड़ियो पर जेको छर छंगल ओ मोहम्मद बका सही तुजा नारा लगंदा ना वो फैज असा वट न थई वो तवा जो वट तवा जे नाने नाने उन्हन वट महबूबे सुबानी कुतबे रब्बानी वट रखला जेको कादरी सिलसिले में आ जेको छर छंगल लगंदा भेज पागारा जा नारा ला इलाहा इल्लल्लाह जी सरब जेका लगंदी उहा सही दस्तगीर जे दर तो तव्हांखे फैज़ मिलंदो सुभान अल्लाह मियां मोहम्मद बका सही चयो त पोइ मूंखे उहो जो फैज़ मिलंदो उहो काथे मिलंदो तोखे जेकॾहिं तूं वक़्त जो वली आहे त तोखे ख़बर आहे न मूंखे ॿुधा मां महबूब जो बचो आहे जेकॾहिं सैयद न हुजे हा त कोन ॿुधाई आई आहे अल्लाह जा वली पंहिंजे रोज़न खे ईअं लिकाईंदा आहिनि जीअं गुनहगार पंहिंजे आइबनि खे लिकाए ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह
पर चईस तो मुस्तफा जो बच्चो आ तोखे बुधाया तो ओ मियां मोहम्मद बका साई हेरे बोले न्यारो तोखे जो को कादरी सिलसिले जो फैज़ मिलंदो इन रोड़ीअ वारे जामिया मस्जिद में वक्त जो वली तोखे अची उन जो नालो भी अब्दुल कादिर हूंदो रण करे सुभान अल्लाह वो दस्तगीर जे खानदान में जेको तोखे अची मुरीद कंदो वो तवा जो फैज़ तने छर जंगल हलंदो वाकई ईअं थियो उन चयोसि त सही पोइ मां उनखे कीअं सुञाणा पाण फरमायो मियां मोहम्मद बका पोइ तोखे उहो मुर्द शइ ज़िंदा करे ॾींदो सुभान अल्लाह रण करे सुभान अल्लाह जेके ज़बान उहो वॾे आवाज़ सुभान अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर वक्त न मोही दीन जे तोड़ी पीर पाइन पर्रा असा जड़ा कई कुत्ता दर ते पलंदा थस सुभान अल्लाह ओ जे न गुलाम नबी महसर चयो नाडिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह तालिब मामू जो मुर्शिद तू आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो सुभान अल्लाह कसम खुदा जो फैज़ प्या वठंदा पीर फकीर सुभान अल्लाह बते करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हेरे बोले निहारियो जेसी तई कोई वक्त जो वली थी न तो सके जेसी तई दस्तगीर जो कदम न लगे औ मां तवा के बुधाए छया हजरत आदम खा वठी मुक्ति दुनिया तई एड़ो भी कोई वली पैदा न थियो आ हेरे बोले निहारियो जेके रब जो हुक्म थे त ऐलान विलायत कर यो वाहिद महबूब सुबानी कुतुब रब्बानिया जेके रब्बी हुक्म मिलियो जेको दूसरी कंपनी जे मौलवी अशरफ अली थानवी बाजे किताब में भी लिखवा त यो वाहिद गौसल आजम दस्तगीरा जे ऐलान विलायत कयो ऐ बन नबिन उन्हनि ऐलान नबूवत कयो दस्तगीर सोने ऐलान विलायत फरमायो सुभान अल्लाह मते करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाने भला थक जी पिया हाने बस कया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तू वरी मुखे अजा ट्रे जलसा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मेहरबानी सुभान अल्लाह से यार ता के दुखियो दी न देखा सुभान अल्लाह डाढा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह भला जगे थक जी पिया डाढा सुभान अल्लाह चो अक्कल भी थी गए अक्कल थी कल हाने छा क्या ले अक्कल थी बारन हलो भला जगे न थक्या उहे हाथ मथे करे सुभान अल्लाह अल्लाह से यार ता के दुखियो दी न देखा ये मोरे तन्यार अल्लाह ता सच्चे की हते पले वाला जा आ बाकी न अकुल कम न कदो दुआ को ये वडना मार्फत जे अख के सुनाड़ी दा सुभान अल्लाह ता जाते अकुल कम न कंदो आ उतो दुआ कम कंदी आहे कने कोन सुभान अल्लाह सुभान अल्लाह ताबाहिना फिलाना गोठ के वक्त जे वली जी दुआ थला सुभान अल्लाह डाढा सुभान अल्लाह हेरे मोरे यार ओ प्रिया जा नौकरो महबूब करीम कायनात जे सरदार जो बच्चो महुए सुबानी कुतुब रब्बानी सैयदना मुझो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जे जा हेरे मोरे यार एतरा के पीर के मुरीद ही ना है जेतरा दस्तगीर जे कदम जे हेठो वलिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो एक जगह में तकरीर कई एकड़े शख्स चयो सही असा जे मुर्शिद ते दस्तगीर जो कदम ना है अल्लाह असा जा जगे फकीर होया उहे वेरी कावड़ जी पिया मां तो कावड़ जण जी जरूरत आहे कोना कावड़ उन सा कबिया जो दस्तगीर सा के बुधाए न वनिया सुभान अल्लाह खबर तो दस्तगीर सोड़े छाफर दस्तगीर सोड़े फरमाए तो मुझो कदम वलियत सुभान अल्लाह जाते वलियत वो जो को वली हुंदो तो न ते हुंदो न जो को जवे तो मुझे मुर्शिद ते कदम ना है और वरी या भी दस्तगीर जी करामत ना है मां तो तवा को बुझा बार फकीर हेरे बोले तन्यार या दस्तगीर जी करामत ना है तो दस्तगीर सुनो वरी हेरे बतो उन पीर जो मुरीद वरी ऐलान कदो वते त यार असा जे मुर्शिद ते दस्तगीर जो कदम ना हाने जे करे उन पीर
पीर जे लाइ तव्हां चओ त इहो पीर वली न आहे त हुन जो मुरीद कावड़ जी पए, पर इहा दस्तगीर जी करामत आहे। उन पीर जे मुरीद को ऐलान थो कराए त यार असांजे मुर्शिद ते दस्तगीर जो कदम न आहे। मां तो तव्हां को हिन सठीअ में इहा बि दस्तगीर जी करामत आहे। दस्तगीर थोरे अॻ में ऐलान करे छॾियो मुंहिंजो कदम वलीअ ते आहे। हथ मथे करे सुभान अल्लाह। महबूबे सुबानी कुतुबे रब्बानी सैयदना मुझे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जे कदमन तो कुर्बान वञा। अल्लाह जे इज्जत जो कसम पाण फरमाए त नज़र तो इल्ला बिल्ला दिल्लाहि चमन का खरदलत ला हुकूमत साली। मां हौसल आजम दस्तगीर है रब उए ताकिब पावर न जो मां पूरी कायनात के ये ॾिसंदो जण तरीअ ते राईअ जो दाणो आहे। हथ मथे करे सुभान अल्लाह। के बुधाए छड़िया दस्तगीर जा रुगो मुरीद पाकिस्तान में छा पर पूरी दुनिया में मुझे मुर्शिद दस्तगीर जा नौकर थे। सुभान अल्लाह रड़ करे सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मां मदीने पाक वयुस, मदीने पाक में मां हजरत अमीर हमजा सही सरकार जे कदमन में वेठो मुराकबो कई। जेडी मल वेठो त उते तुर्की जो सैयद जादू मिलियो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह त चो। सुभान अल्लाह। पूछो मां सही तुर्की में काथे वेठो आ? मां इस्तांबुल में वेठो मां चो मां दियो हाल वन मुखे चई त असा कादरी सिलसिले जा। मां चयो असा भी कादरी सिलसिले। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह त चो। जे कोई ये छोड़ तो जवे तू भी दस्तगीर जो मुरीद मां भी दस्तगीर जो। सुभान अल्लाह। इन में तो कोई शक ही कोने जे को दस्तगीर जो नौकर असा जो साईं आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह त चो। सुभान अल्लाह। तो पूछे पियो त पाकिस्तान में कादरी सिलसिले जो जिक्र कंदा हो? मां चो जया साजा ते खैरपुर में वेठो त चौधारी आहे नहीं कादरी सिलसिले जो दरबार। रड़ करे सुभान अल्लाह। महबूबे सुबानी कुतुबे रब्बानी फरमाए मुझो मुरीद मशरिक में हुजे मां मगरिब में हुजा सद करे मां ढक न दिया मां अब्दुल कादिर न आया। सुभान अल्लाह। नादिया सुभान अल्लाह त चो। सुभान अल्लाह। वो दस्तगीर जा नौकर दुआ कयो अल्लाह ताला दस्तगीर जो सच्चो पक्को गुलाम बनाए। अल्लाह ताला वलियन जे बेअदबी का बचाए। अल्लाह ताला दस्तगीर जो सच्चो पक्को नौकर बना। ही मुझो नींगर ब मिसरा नात शरीफ जा